हाणे सुधरी वियो पुलिस जे पादरनि खां पोइ या अञा साॻी कार अथई? ओ माय सिस्टर, मां त हूअं ई सुधरियल आहियां। हरू भरू माण्हू मूंखे बेवकूफ़ सम्झंदा आहिनि। भाई माण्हू सही चवंदा आहिनि, छो जो तुंहिंजो सुधरण जो इरादो ई कोन्हे। हाणे पंहिंजा प्रकार ॾिसणी, पतलून जो असां वटि रिवाज आहे। छा ही बि कोन थो इहो लिबास ॼण ॿोरी में बिलो पातो हूंदो आहे। कुझु इख़लाक़ सिख बेस्ता। इख़लाक़ आहे या दर्ज को कम जो सिखे? चङो आहे, बुछड़ो आहे या वांदो आहे त असांजो महिमान न। हरू भरू तूं घटि वधि न ॻाल्हाइसि। माण्हू जो हिते अचणो माना पंहिंजी बेइज़ती करण जे बराबरि आहे। दुख न कर अदा, तोखे इन शइ जी परवाह ई न करणु घुरिजे, छो जो ग़ैरत सां तुंहिंजो तालुक ई कोन्हे। मुंहिंजो मतिलबु आहे त लाकब ॾिसी आई सॼे गोॾ जी तो कलांत में साईं थो। बाक़ी थोरी घणी जेकॾहिं छंड फूक तोखे कयूं था सम्झ तो बोध होई छॾियो, उनखे बर्दाश्त कर। अदा शहज़ादा, बुंडेल सफ़ा सही तो चवई। केसी ताईं इहा बेइज़ती वारी ज़िंदगी गुज़ारींदे? कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, बुंडेल बि त गुज़ारे पियो न कुते वारी ज़िंदगी। मूंखे ख़बर न आहे त तूं ऐं चाचो खमीसो हिन खे ॾींहुं राति था ज़लील कयो। ही कहिड़ो सुधरियल आहे जो तव्हां ज़ाल मुड़ुस ॿई मूंखे सुधरण जो मशवरो था ॾियो। हिन तोखे कॾहिं पंहिंजे खीसे मां वॻो वठी ॾिनो आहे? खण कसम, रख वक़्ति हथु। तूं भला असांखे हिते वेड़ाइण आहियूं छा कमीना? असांखे त हिकिड़ी ॻाल्हि कोन्हे, ॿी ॻाल्हि थो करी थो असांखे पार ख़राबु। अदो शहज़ादो कहिड़ो कूड़ थो हणे? ॻाल्हियूं त सॼियूं सही सच थो करे। तूं कहिड़ो सुधरियल आहीं? पहिरें नंबर जो हवाली आहीं, निकमो आहीं ऐं ॿियनि खे चवे थो त सुधर। ओ सिस्टर मुंहिंजी अदी, जेकॾहिं हे माण्हू सुधरी वञे न, जेका वणे ई मूंसां ताज़ी कजाए, मां त चवां थो असुल मूंखे बुझा ॾिजो। इहो पाण खे हिन महिल ई ॾेई छॾिजे करे सिक लॻी अथई, न त मां हेॾो हथु उछलायां। बाक़ी त सुधरण वारी ॻाल्हि तो में कान्हे। पोइ छो तूं हींअर ई सुधरी ॾेखार न, पोइ मां पाणे अधे खे शाबस ॾियण लाइ ते घुराईंदसि। जे न त अधे खे सज़ा मां पाणे ॾींदसि। मूंखे मंज़ूर आहे, पर ही ॾींहुं क़यामत ताईं ईअं ई हूंदो। ईअं ई अहिड़े बूथनि जे करे मींहुं अची ऐं मोटी वेंदो आहे ऐं चवंदो आहे त भली ॾुकर हुजे। मींहुं बि सोचींदो आहे त हिन बूथ ते वसां मतां ड्रब न निकिरी पए। ही माण्हुनि जो हाँ फाड़ींदो आहे। घर वेठे चर्चा न कर, हलनि जी कर दुकान ते चर्चा कंदासीं। घर वेठे चर्चा करणु ज़लील माण्हू जो कमु आहे। जॾहिं पुॼी नथो सघे त उहा ॻाल्हि कर न, बाक़ी हरू भरू जा बहाना छा लाइ थो करे? मां सुञाणियां थो वॾो ला आहे भेण बुंडेल।